अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हींअड़े सजण सारिया किथे हूंदम हेर, अची लालन नडियन मथे पलंगन पेर, थी विरोहण वेर गुझ गरियां किनसी। भलारे बिठदणी जे भलारे बेत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 16 जनवरी 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर, अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा 16 जनवरी जो ॾिहाड़ो जॾहिं बि ईंदो आहे त सिंध जे ख़ूबसूरत शाइर हसन दरस जी यादि खणी ईंदो आहे। अॼोके ॾिहाड़े ते हसन दरस हैदराबाद में हादसे जी नज़र थी असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो हो, पर हू शाइरी जी सूरत में सदाईं ज़िंदा रहणो आहे। अॼु असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नामियारे शाइर हसन दरस खे प्रोग्राम सोच वीचार में भेटाउनि जा गुलाब आछींदासीं ऐं अवां जे समातनि जे नज़र कंदासीं मुख़्तलिफ़ लेखकनि जो लिखणियूं, उन सां गॾोगॾु हसन दरस जी ख़ूबसूरत शाइरी। जेकॾहिं हसन दरस जे जीवन में झाती पाए ॾिसिजे त असांखे पतो पवे थो त जदीद सिंधी शाइरीअ जे शाइर हसन दरस जो जनम 5 सेप्टेम्बर 1966 ते ॻोठ मशाइख होथी तालके ज़िले टंडे अलहियार में हाजी ग़ुलाम रसूल दरस जे घर में थियो। हसन दरस जा वॾा असल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदन ॾाॾे मशाइख होथी लाखे खे मुल्तानी बुज़ुर्ग हथां ख़िलाफ़त ऐं दरस जे ख़िताब मिलण खां पोइ दरस सरजण लॻा। हसन दरस जे वालिद ग़ुलाम रसूल दरस खे ॿिनि शादियुनि मां 4 धीअरूं ऐं 2 पुट अॻु में ई हुआ ऐं हसन दरस संदसि आख़िरी औलाद हो। मथस नालो बि संदसि ॾाॾे मोहम्मद हसन दरस जो रखियो वियो। उन करे ॾाॾे जी निस्बत सां खेसि घर में कोड मां ॾाढो सॾींदा हुआ। हसन दरस शुरूआती तालीम ॻोठ मां वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडिल स्कूल मशाइख मां तालीम हासिलु कयाईं। हुन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलहियार मां हासिलु कई। अॻिते हली MA सिंधी सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कयाईं। हसन दरस खे नंढपिण खां ई शाइरी सां दिलचस्पी हुई। शायदि उहा दिलचस्पी मजहस मोरोसी हुई जो संदसि ॾाॾो मोहम्मद हसन दरस बि मद ऐं मौलूद जो नामियारो शाइर हो। संदसि शाइरी दरगाह मशाइख होथी सुमेत तर जे मेलनि ऐं महफ़िलनि में ॻाई वेंदी हुई। हुन 16 सालनि जी ॼमार खां शाइरी शुरू कई ऐं अॻिते हली पंहिंजी टही जो सरवाण शाइर बणिजी वियो। हुनजी शाइरी में मौसीक़ी, रवानी ऐं फ़िक्री तसलसल कमाल दर्जे जो आहे। संदसि शाइरी में फितरत जी हसीन मंज़र निगारी ऐं सिंध जे ज़रे ज़रे सां मुहबत सां गॾु तसौफ़ जो रंग बि मौजूदु आहे। हसन दरस 4 फरवरी 1993 ते नामवर कहाणीकार महताब महबूब जी न्याणी इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुट रूहल ऐं चीज़ल ऐं 1 न्याणी रिधम आहे। हसन दरस 1988 खां 2008 ताईं मुख़्तलिफ़ अख़बारनि, रिसालनि ऐं TV चैनलनि सां लाॻापियल रहियो। 2009 में हसन दरस UNDP जे सिमाल ग्रांट प्रोग्राम जे माली सहकार सां सिंधी लखी घोड़नि जी नस्ल बचाइण ऐं उनजी वाध विझ लाइ हिकु प्रोजेक्ट शुरू कयो हो। हिन प्रोजेक्ट जे नेटवर्क ज़रिए पूरी सिंध ऐं पाकिस्तान में असराइतो किरदारु अदा कयाईं। हसन दरस जी शाइरी जो किताब हसन दरस जो रिसालो संदसि विछोड़े खां पोइ छपिजी मंज़र आम ते आयो। हसन दरस 2011 में असुरवेल हैदराबाद में वाधू वाह वटि हादसे जो शिकार थियो ऐं केतिरा कलाक 2 पुलिस थाणनि कासमाबाद ऐं GOR कॉलोनी जे हद जे तकरार सबबि ज़ख़्मी हालत में तड़पंदो रहियो। घणो रत वही वञण जे करे हू गुज़ारे वियो। संदसि ओचिते विछोड़े सॼी सिंध खे सोगवार करे छॾियो हो। खेसि हज़ारे आलियुनि अखियुनि सां ॻोठ मशाइख होथी में पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे क़दीमी क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो।
एॾा पुराणा आहियूं जेॾी हवा पुराणी नए सिर वरी ॼमियासीं कंहिं साण प्यार ख़ातिर। एॾा पुराणा आहियूं जेॾी हवा पुराणी नए सिर वरी ॼमियासूं कंहिं साण प्यार ख़ातिर। हर कंहिं जे घर में आहे क़िस्मत संदो सितारो दुनिया रुलिया भुलियासीं दिलदार यार ख़ातिर। अखड़ोट जे वणनि मां खारक पटे न सघबी पट ते किरियल बाज़ी उभ मां झटे न सघबी। अखड़ोट जे वणनि मां खारक पटे न सघबी पट ते किरियल बाज़ी उभ मां झटे न सघबी। पर इश्क आहे उल्टो उबता थो वण लॻाए वण टिण लॻी टिड़ी पिया कंहिं को हिसार ख़ातिर। नए सिर वरी ॼमियासीं तोसां प्यार ख़ातिर। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारे शाइर हसन दरस खे भेटा पेश कंदे एडवोकेट कामरान अली सरकी लिखे थो, सिंधी अदब जी तारीख़ जे हर दौर में अहिड़ा शाइर पैदा थींदा रहिया आहिनि जेके न फ़क़्ति पंहिंजो उसलूब तख़लीक़ कंदा आहिनि पर हिकु नए फ़िक्री वहकरे जी बि शुरूआति कंदा आहिनि। उन्हनि शाइरनि मां हिकु नालो आहे हसन दरस जो, जेको न रुॻो नई सिंधी शाइरी जो शाइर हो पर वजूद बग़ावत मुहबत ऐं दर्द जे इज़हार जो हिकु नओं अदबी इश्तिहारो बि हो। हसन दरस जदीद सिंधी शाइरी जो हिकु अहम नालो सिंधी अदब में अहिड़ो नओं रंग भरे वियो जेको अॻिते घटि ॾिठो वियो। हुन जी शाइरी न रुॻो रिवायत सां गॾियल हुई पर वक़्त जे तकलीफ़ुनि समाजी सचायनि ऐं नई सोच जी तर्जमानी बि कंदी हुई। हसन दरस शाइरी जे मैदान में रिवायती शाइरी बदिरां नओं लहजो नओं इज़हार ऐं नई साख़्त खे जनम ॾिनो। हू न बहरनि जो शाइर हो न सनफ़ुनि जो क़ैदी। हू त हिकु अहिड़ो कातिब हो जेको लफ़्ज़नि में ख़ुदि एतमादी सच तल्ख़ हक़ीक़त ऐं रूह जी तशनगी बयानु कंदो हो। हसन दरस नज़म खे सिर्फ़ु नसरी सूरत में न लिखियो पर उनमें फ़िक्र जी शाइराणी परख दाख़िली अलॻता हिकु वैरागी रूह बि शामिलु कयो। हसन दरस शाइरी जी शुरूआति नौजवानी में कई। हसन दरस जी शाइरी में समाजी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाज बि आहे। हुन पंहिंजे शेरनि में तबक़ाती फ़र्क़ु सियासी दोखे ऐं अणबराबरी खे बि चङी रीति बयानु कयो आहे। हू चवंदो हो त शाइर खे सिर्फ़ु ख़ूबसूरत लफ़्ज़ न चूंडणु घुरिजनि पर खेसि पंहिंजे दौर जे सचाइनि खे बि वाइखो करिणो पवंदो। 16 जून 2011 ते विछड़ी वियल हसन दरस हिकु अहिड़ो शाइर हो जेको लफ़्ज़नि सां दिलनि खे छुहंदो हो। हुन जो नालो सिंधी शाइरी में हमेशह ज़िंदा रहंदो। हसन दरस खे भेटा पेश कंदे आमिर वसाण लिखे थो, शाइरनि हमेशह मुहबत अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। सिंधी अदब में ॿियनि सनफ़ुनि सां गॾु शाइरी खे बि वॾी अहमियत हासिलु आहे। सिंध में केतिरा ई अहिड़ा शाइर गुज़रिया आहिनि जिन पंहिंजी शाइरी में अमल रंग चुटिया आहिनि। शाइरी अहसासनि जी तर्जमान हूंदी आहे। शाइरी जे हवाले सां सिंध अंदरि वॾनि नालनि ऐं नौजवाननि जे दिलनि जे शाइर हसन दरस जो नालो पिणु अहम आहे। हसन दरस जो शुमार सिंध जे भलोड़ शाइरनि में थिए थो। हसन दरस जे विछोड़े सॼी सिंध खे सोगवार बणायो हो। नए खे पुराणो कजे दिलि ॾिजे संदे दिलि खे ॼाणू कजे दिलि ॾिजे। उॾामण खां अॻिते निकिरंदे हसन पखियुनि खां पुछाणो कजे दिलि ॾिजे। शेख अयाज़ मूजिबि हसन दरस नौजवान दिलनि जो भलोड़ शाइर आहे। संदसि शाइरी में ख़ूबसूरत तशबीहूं ॿोली जो हुसन ऐं टेक्निक सितारनि जीअं जरके थी। संदसि ख़ूबसूरत शाइरी साज़ ऐं आवाज़ जो हसीन संगम आहे। संदसि शाइरी खे मुख़्तलिफ़ फ़नकारनि बि ॻातो आहे। हसन दरस शाइरी सां गॾु हिकु सुठी आवाज़ जो मालिक पिणु हुयो। संदसि आवाज़ सिंधी शाइरनि ॻोठनि झरझंग ताईं पहुतो। हुन FM 91 म्यूज़िक हाईवे टंडो आदम ते पिणु प्रोग्राम कया ऐं टंडो आदम खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनाई। हसन दरस फ़क़ीर मनशी इंसान हो। मुर्क हमेशह हुनजे चपनि ते पोपटनि जीअं सजल रही। हसन दरस जो जिस्मानी विछोड़ त यकीनन हिकु अज़ियतनाक घड़ी हो पर संदसि गीत गज़ल नज़म ऐं आवाज़ हमेशह तारीख़ जे वर्कनि में ज़िंदा रहणा आहिनि।
हसन दरस जी शाइरी में संदसि सिंध सां मोहबत ऐं उपटार सिज जी रोशनी जियां पखिड़ियल आहे, जंहिंजे सोजरे सॼी सिंध खे रोशन करे छॾियो। सारी सिंध पिरी जो पाछू जेको जर ते जागे थो, थधि वसे थी वारी ते, थूहर थूहर निंड करे थो। हिकिड़ो ख़्वाबु सुहानो जेको रोज़ अखियुनि में खेप भरे थो। या वरी पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। वरड़ुनि वाट ते वेठल अॻियां जित ऋण रड़े थो पियो। लॻी वई लाड़ सां लऊं अव्हां खे छा भला ॿियो चऊं, असांखे इश्क सारियुनि जी छंडे फूके छणे थो पियो। उमिरि जे आङरियुनि मां ॾिस फुलनि वांगुरु छणूं था पिया, सॼण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। नामियारे शाइर हसन दरस खे भेटा पेश कंदे रज़ाक खटी लिखियो, ज़रूरी नाहे त ज़बरदस्त शाइर ज़बरदस्त माण्हू बि हुजे। जेकॾहिं ईअं हुजे हा त सिंध जो मणियातार शाइर ऐं असांजो इंतिहाई मोतबर माइट शमशेरुल हैदरी उन ॾींहुं मूंखे इहो न चवे हा जॾहिं सिंध जे हिकु वॾे शाइर मूं मथां 10 करोड़ जे हरजाण जो केस दाख़िल कयो हो। मुंहिंजो उहो ॿाराणो ज़िद त सुठा शाइर सुठा माण्हू बि हूंदा आहिनि। तॾहिं हुन मूंखे सम्झाईंदे चयो हो ऐं घणा ॾींहं पोइ हसन दरस बि उन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयो हो जॾहिं मूं हुन सां इहा ॻाल्हि कई हुई। मुंहिंजे ज़हन जे कंहिं बि खाने में कॾहिं इहो तस्वर न हो त हीअ अखर लिखण जो बदनसीब मौक़ो मुंहिंजे हिसे में ईंदो ऐं हिन मुख़्तसर मज़मून खां पोइ मूंखे हसन दरस जे जनाज़े में शरीक थियणो पवंदो। ज़िंदगी जिते पंहिंजे समूरियुनि सचाइनि ऐं ख़ूबसूरतियुनि सां मालामाल आहे, उते ज़िंदगी जो इहो अलमियो बि आहे त हसन दरस जहिड़ा माण्हू असांखे छॾे हलिया वेंदा आहिनि। हसन दरस केतिरो ख़ूबसूरत शाइर हो, उन लाइ कंहिंखां बि सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजे घर या दुकान मां ॿाहिरि निकिरी रोड ते बीहो, अव्हांखे पढ़ियल लिखियल नौजवान नज़र अचे, तव्हां हुनखे रोकियो ऐं उनखां पुछो त हसन दरस केरु हो। हू अव्हांखे ॿुधाईंदो त हसन केरु हो। हुन सिंधी शाइरी खे जदीद दौर जो अहिड़ो वेस ढकायो जंहिं लाइ सिंधी शाइरी सदियुनि खां ॻोल्हा थिए कई। हुन अहिड़नि ख़्यालनि सां असांजी टहीअ जी शाइरी खे मालामाल कयो जंहिंजो उन खां अॻु में कॾहिं का तस्वर ई न थिए कयो। सिंध जा हज़ारे शाइर अॼु बि हसन दरस जी सिफ़ में बीहण जूं सदहूं कंदा आहिनि। हू वाक़ई सिंध जो गुलज़ार हो, जंहिंखे जिन बि सुञातो उन्हनि हुन सां प्यारु कयो। अॼु बि सिंध जा सभई शाइर हसन दरस जी शाइरी जहिड़ो घाड़ेटो घण जी कोशिशि कंदा आहिनि। हुन जॾहिं सारी सिंध पिरी जो पाछो लिखियो हो त हुनजे तस्वर में बि इहा ॻाल्हि न हुई त साईं GM सैद जहिड़ो माण्हू उहो नज़म ॿुधी पंहिंजा लुड़क लाड़े वेंदो, या जॾहिं हुन लाड़ तां भेरा कंदे सतार वरड़ जे ॻोठ ऐं उनजे महिमान नवाज़ी खां मुतासिर थी ऐं बोड़ींडे जी रिवायत खे जीआरींदड़ उस्ताद मीर मुहम्मद लुंड खे ख़िराज ॾींदे लिखियो हो त मिलण ई मीर मुहम्मद जो जवाननि खे जड़े थो पियो। वरड़ हिन वाट ते वेठल जिते सिज पोयां लड़े थो पियो। अव्हां मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे। अव्हां मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे। असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। हसन दरस जेतोणीकि हाणे असां में नाहे रहियो, पर मूंखे ख़बर आहे त हुन सॼी सिंध सां ईअं प्यारु कयो जीअं उन जो हक़ हो। हुन दौलत बदिरां दोस्तनि जी दौलत गॾु कई। हर माण्हू हुन सां इन करे बि दोस्ती रखण जो ख़्वाहिशमंद हो त हसन एॾे वॾे कदकाठ जो शाइर आहे जंहिंजो कदकाठ जा शाइर या हयाती कोन हुआ या जिन खे पैदा थियणो आहे। हू उन करे भलो माण्हू हो जो हूअ लाॻापा रखण निभाइण ॼाणंदो हो। हुन सिंध जे माण्हू खे अंदरि ताईं पोखियो। हूअ उन जे रूह में लही वियो ऐं पोइ असां ॾिठो त कीअं शाइरी लफ़्ज़नि जो छेरूं पाए ऐं हसीन ख़्यालनि जा वेस ढके असांजे रूहनि खे गरमाईंदी रही। उन शाइरी जो असरु घणा वरिया थिया, पर अञा ताईं अहिड़ो ई ताज़ो आहे जहिड़ो काल्ह हो। असां सम्झूं था त हसन जेतोणीकि हाणे असां में नाहे रहियो, पर हू असांजे दिलनि में हमेशह जहिड़ो रहंदो। हू ईअं ई खिलंदो रहंदो जीअं अॻे खिलंदो हो। असां हुनजी मुर्क खे बि ईअं ई सांढे रखंदासीं जीअं असां हुनखे हुनजे जहिड़े साहनि में सांढियो। दुनिया में अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको मरे नथो।
पर असल ॻाल्हि आहे त माण्हू मरंदो तॾहिं आहे जॾहिं हू तारीख़ जे क़ब्रिस्तान में गुमनाम क़बरनि मां का हिकु क़बर बणिजी वञे ऐं बसि। पर हसन असांजी ईंदड़ नसल जे दिलनि ते बि पंहिंजा देरा ईअं ई जमाईंदो जीअं हू असांजे दिलनि जे देरनि में वेठल आहे। असांजे दिलनि जी जेकेटी बंदर में हुन जी ॿेड़ी सदाई लंगर थींदी रहंदी ऐं असां हुन जो ऐं हुन जी शाइरी जो पंहिंजे अखियुनि में प्यार जो सुरमो पाए आदर भाव कंदा रहंदासीं। हसन दरस खे शाइराणी भेटा पेश कंदे नामियारे शाइर फ़याज़ चंड कलेरी लिखियो हो, छुली पियूं लाड़ जूं अखड़ियूं लथिया शाम मंछर ते, मगर से दादलियूं छोलियूं न छुअंदियूं पेर से कॾहिं नई तारा तकींदासीं, गहरियल नेण शाइर जा समूरे लाड़ जो लहजो, उणियो हुन पंहिंजे शहरनि में हुसन जूं कोड़कियूं कई, पयूं हूं हुन जे पेरनि में संदसि रोलाक नेणनि जो न कोई छेह सरहद हुई, संदसि शहरनि जे माल्हे में समूरी सिंध टिड़ंदी हुई, समूरी सिंध हुन लाइ पहिरीं जो ॼण त पाछो हुई, हुसन जो हसन पूजारी वणनि ऐं पेचरनि तारनि गुलनि सां हुई संदसि यारी, संदसि नज़मनि जे ॿाहुनि में खुमारियल कई जवानियूं हुयूं, हिजाबी लाड़ जी सूरत दिलियूं कई दीवानियूं हुयूं, सुखनि जी छांव में वेही कई हुन आबियारी हुई, हुसन फितरत ऐं ख़्वाबनि जी संगत जो लारिलो शाइर अचानक ई हलियो वेंदो, अधूरा पेग रुठल लखड़ियूं ॾिसनि थियूं राह रोईंदे, अञा कमरे में ख़ुशबू आहे संदसि बेरब्त टहकनि जी, अञा के अणॾिठल वादियूं, अञा के अणछुयल जज़्बा हुआ कागर ते जे लहणा, उहे सभु ख़्वाब बणिजी विया। हसन तूं ईअं विछड़ी वएं, वलर खां कूंज जीअं विछड़े, अज़ल जी गूंज जीअं विछड़े, हसन तूं ईअं विछड़ी वएं। हसन दरस खे भेटा पेश कंदे अवेस तौहीद लिखियो, हसन दरस सिंध धरती ते लथल ॼण त का आवारा बादल जीअं हो, ख़्वाबनि में गुम, बादलनि जे पोयां लिकियल आसमान जा राज़ बयानु कंदड़ मंज़िल जी तलाश में ख़्वाबनि जो शहज़ादो, दुनिया जो सफ़र सिंध जी मिटी ऐं उनजी ख़ुशबू खे गॾु खणी तय कंदड़, जॾहिं हसन मुजतबा सां गॾु मोहतरमा बेनज़ीर जे दौर में बैनुल अक़वामी लिटरेसी कॉन्फ्रेंस में शिरकत करे वापसि आयो त वॾे इश्तियाक सां मूंखे दागिस्तान जे मशहूरु शाइर ऐं मुसनिफ़ रसूल हमज़ा तोफ़ सां छिकायल पंहिंजी तस्वीर ॾेखारे हुन चयो हो त यार ॾिस, हीउ अज़ीम माण्हू केॾो न ख़ामोश रहे थो, शायदि हू पंहिंजी तख़लीक़ी तवानाई खे बचाए रखे थो, ऐं वरी मुस्कुराए चवणु लॻो त पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे यार, असांखे त लिखण जी ताक़त पंहिंजे वतन जे मिसकीन माण्हुनि मां मिलंदी आहे। हसन दरस वाक़ई बि अज़ीम शाइर हो, मशाइख़ होतीअ सां तालुक़ु रखंदड़ उन शाइर जो तख़लीक़ी कैनवास इंतिहाई वसी हो, शायदि एतिरो ई जेतिरो सिंध जो उहो लैंडस्केप जेको थर जे सहरा खां थींदो कश्मीर जे बुलंद तरीन जबलनि खे छुहंदो हो। नौजवानी जे ॾींहंनि में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फाही पंहिंजे अखियुनि सां ॾिसण खां पोइ हुन पंहिंजी शाइरी सां उन दौर जे फस्ताई डिक्टेटर ज़ियाउल हक़ खे दूंधाड़ियो। 80 वारे ॾहाके में पीपल्स पार्टी जा जियाला सियासी जलसनि खे गरमाइण लाइ हसन जा शेर ॿुधाईंदा हुआ। हसन सां 20 सालनि जे अरसे में जेतिरियूं बि मुलाक़ातूं थियूं, हू मूंखे सदाईं ताज़गी जे अहसास सां मिलियो। आख़िरी मुलाक़ात इतफ़ाक़ सां कराची एयरपोर्ट जे लाउंज में थी। मंज़िलूं मुख़्तलिफ़ हुयूं, हुनजी फ़्लाइट अनाउंस थी चुकी हुई। हू वेंदे वेंदे मुंहिंजे वेझो आयो ऐं कन में चयाईं, ॾिस साम्हूं कतार में मार्किज़ जी कहाणी ब्लैक ब्यूटी जे किरदारु जहिड़ी औरत बीठल आहे। मूं कंध खणी ॾिठो, हिकु थुल्ही थुंबरी औरत अधु दर्जन ॿारनि खे संभालण में पूरी हुई। हसन क़यामत जो ज़हीन ऐं गिफ्टेड माण्हू हो। हूअ नसर बि अहिड़ो लिखंदो हो जो संदसि सिम्बोलिज़म वारे अछूते इस्तेमाल ते रीस ईंदी हुई। हुन जॾहिं पहिरियों दफ़ो कंहिं अख़बार जे एडिटोरियल पेज लाइ मंशा जे मौज़ू ते लिखियो त संदसि पहिरीं 2-3 सिटुनि में ई मौज़ू ते संदसि गिरफ़्त नज़र अचणु लॻी, जंहिंमें हुन हिकु फ़ौजी ऑफिसर जे पुट खे हेरोइन सां भरियल सिगरेट जा कश हणंदे बयानु कयो हो। तॾहिं हसन मुजतबा ॾाढे प्यार विचां चयो हो, यार ही ॾाढो ॾींघो आहे, अलाह खेसि नज़र खां बचाए। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में पेश करियूं था नामियारे शाइर हसन दरस जी ख़ूबसूरत शाइरी। हसन दरस पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो, रस्ता सोढ़ा ऐं ॿिया वण
वाहण पोढ़ा ऐं ॿिया वण, बन में मूंसां बीठा आहिनि मुंहिंजा ॻोढ़ा ऐं ॿिया वण, माण्हू मारियूं करे अकेला, लाॾियूं लोढ़ा ऐं ॿिया वण, धरती कीअं झुकनि ही तुंहिंजा अरड़ा घोड़ा ऐं ॿिया वण, तोसां गॾु हसनि ही पंछी जोड़ा जोड़ा ऐं ॿिया वण। आऊं तो साण तूं किथे जाना, आऊं तो साण तूं किथे जाना, हिन घड़ी हाण तूं किथे जाना, ज़िंदगी ज़िलज़िले में फतके पई, केॾी छिकताण तूं किथे जाना, थी सघे जे त मूंखे मेड़े वठ ज़िंदगी वाहण तूं किथे जाना। आऊं तो मंझि मोह पियो आहियां, पाण तूं किथे जाना, चप मुंहिंजा त सुकनि पिया सागर ते, अख आलाण तूं किथे जाना, कंहिं घड़ी मंझि तूं घुमी पई, को सफ़र साण तूं किथे जाना, आऊं ऋण में रड़ी सड़ी वेंदुसि, आऊं ऋण में रड़ी सड़ी वेंदुसि, मां थियसि पाण तूं किथे जाना, मुंहिंजे सीने में तुंहिंजे सहके जो आ लॻल बाण तूं किथे जाना, जिस्म तुंहिंजे जी गूंजंदड़ गर्मी, केॾी कोसाण तूं किथे जाना। सुणा जित रोज़ हिणकारूं वछेरनि जो वतन आहे, घुमन जित घोट ऐं घोड़ा वॾेरनि जो वतन आहे, भिटाए जित हलियो हकलियो ॾिठाई ॾेह सारे खे, पिरीं जित पंध कयो तुंहिंजे ई पेरनि जो वतन आहे, तपायो लोह लोहारनि मिड़ी मसूद सां गॾिजी, दुनिया दीनार टालपुर खां सवेरनि जो वतन आहे, वसीलो हथ करियूं पंहिंजो थिए हर को सुखियो संहिंजो, कुछे थी रोज़ ही कींझर मच्छेरनि जो वतन आहे, थधी टाली सुठी चंपा वॾा बण वाह ते बीठल, थधी टाली सुठी चंपा वॾा बण वाह ते बीठल, ॿबर निम नाज़बू मोतियो ऐं ॿेरनि जो वतन आहे, असीं कुझु आर्या ऐं लोका सुलोका किनारनि जा, दरावड़ दोस्त पंहिंजनि ऐं दलेरनि जो वतन आहे, हसन ही सिंधड़ी सोणी असांजी जिंद सां रहंदी, हसन ही सिंधड़ी सोणी असांजी जिंद सां रहंदी, न मेरनि जो न एरनि जो न गैरनि जो वतन आहे, हिकु ॾेख यादगिरी हिकु शाम जो तस्वर, हिकु ॾेख यादगिरी हिकु शाम जो तस्वर, खिड़ंदड़ गुलाब आहे हिकु नाम जो तस्वर, खिलंदे खुमार जेके खिकार कन ख़्याली, जुड़ंदो उन्हनि अखियुनि मां अजाम जो तस्वर, नीरी निहार ताईं आहे लिखियो पियो ॼण, पिंजरे सदे पखीले उॾाम जो तस्वर, मुर्की मिलण जो माण्हू खिलंदे रुसण जो खुटको, आगाज़ जो अंदेशो अनजाम जो तस्वर, ही शहर घर मिटी जा ऐं दूहें जहिड़ो देस, मंज़र उदास औरत ऐं गाम जो तस्वर, शोहरत कीन घुरिजे छो पई डुके पुठियां, मशहूर केॾो थियो आहे गुमनाम जो तस्वर, हिकु ख़ासि ॻाल्हि आहे तोखे ॿुधाइणी, ही इश्क नेठ थींदो आम जो तस्वर, मूंखे ख़ुदा ख़लकियो या मां ख़ुदा खे ख़लकियां, बंदे अॻियां बीठो बसराम जो तस्वर, हर ॿिज ॿार वांगे धरती ॼणे पई, हर ॿिज ॿार वांगे धरती ॼणे पई, हर वण वॾो लॻे थो कलाम जो तस्वर, हाय हाय हसन ही केॾियूं करामतूं, हाय हाय हसन ही केॾियूं करामतूं, दुख दर्द बि लॻे थो आराम जो तस्वर, सॼी राति बीठे कटियूं सी अखियूं, सॼी राति बीठे कटियूं सी अखियूं, पिरीं लाइ पूरे पटियूं सी अखियूं, रुगो लुड़क हारे रुनासी लिखी, खटण लाइ कहिड़ियूं खटियूं सी अखियूं, निपोड़े निपोड़े निगाहूं निचोड़े, सुका लुड़क पोइ बि वटियूं सी अखियूं, पिरीं पोख तुंहिंजी लाइ पाणी थियासीं, पिरीं पोख तुंहिंजी लाइ पाणी थियासीं, खुटा ॿिज आख़िर छटियूं सी अखियूं, हसन ही असांजो तो गुज़रण ॾिठो, घटी मां गेलजी मटियूं सी अखियूं, बेकरारी में करार छो आहे, मूंखे दुश्मन सां प्यार छो आहे, मूं त चाहियो पे तो हथां ई मरां, तुंहिंजो ख़ाली ई वार छो आहे,
कुझ न सम्झी न को सुणे थो पियो, प्यार निढड़ो ई ॿार छो आहे, मूं जिस्म हो छॾियो उछले, पाण ते हाण बार छो आहे। ही हसन दरस सां चरियो माण्हू, पाण खां पाण धार छो आहे। दुको नेठि दाख़िल कयो मूं बि दिलि जो, लखे मण मोहबत ॿियनि जी बुॾी वई, पखी वण जी शादी में तब्दील थी वियो, उहा वण जी टारी उतां खां उॾी वई। रुॻो हुन उथी कर मोड़ियो सुबुह जो, चवनि था त धरती बि थोरी धुॾी वई। समय पोइ पटन जे मुहाफ़िज़ जथे सां, गुलनि सां कंदी गुफ़्तगू का गुॾी वई। लड़ी राति लोकनि जा लीका लताड़े, लिकी प्यार जी पींघ में का लुॾी वई। जवानी जे जर ते असीं आहियूं पहुता, वरी तुंहिंजे दर ते असीं आहियूं पहुता। मोहबत जी मंज़िल जा मारिल मुसाफ़िर, ॾिने ऐं न वरिते असीं आहियूं पहुता। रुसन था त ऋण में ई रहिजी वञूं था, पिरी नेठि परते असीं आहियूं पहुता। सितारा त ओरे विखनि में छॾियासीं, उन्ही खां बि परते असीं आहियूं पहुता। भॼी नेठि पाणी खे प्यासो कयोसीं, भॼी नेठि पाणी खे प्यासो कयोसीं, जॾहिं खां ई जर ते असीं आहियूं पहुता। जेको जोड़े थो सो ई टोड़े थो, प्यार पुसाए पर दर्द निचोड़े थो। ॾींहंनि जे वण मां रातियूं रोड़े थो, मूंखे मोटाए मूंखे मोड़े थो। बेहद बीठो आहे केॾो डोड़े थो। सभु कुझु हुजे ज़रूरु मगर प्यार थो खपे, मए जो सुठो सरूर मगर प्यार थो खपे। ईमान दीन हूंदो दोज़ख ऐं जन्नतूं, ख़ालिस ख़ुदा जो नूर मगर प्यार थो खपे। औलाद नौकरी ऐं वहिंवार वक़्त जो हा हुजे हुज़ूर मगर प्यार थो खपे। दानिश अकल जी दुनिया आहे दलील सां, ऐं इल्म ते अबूर मगर प्यार थो खपे। ग़म थो कजे ग़ज़ब या अफ़सोस थो कजे, गुस्सो कजे गुरूर मगर प्यार थो खपे। कंहिं चंड ते ठरूं या सूरज मथां ॿरूं, दुनिया खां वञी दूर मगर प्यार थो खपे। इंसान सां मोहबत इंसान थो करे, गुलमान ऐं न हूर मगर प्यार थो खपे। वापार प्यार नाहे नुक़सान ऐं नफ़ो, पाछी बचे न मूर मगर प्यार थो खपे। हिकिड़ी हसन हयाती वेंदी वञाइजी, ज़ाया थियां ज़रूरु मगर प्यार थो खपे। हीअ असीं सोच वीचार जे सफ़र में नाम्यारे शाइर हसन दरस जी वरसी ते खेसि भेटा पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस प्रदेश सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन